ॻाल्हि गैरत जी आहे आशिम खान, पर अहिड़ी तरह साज़िश कई वई आहे जो असांखे सम्झ में ई कोन थो अचे। असां विढ़ूं त कंहिंसां विढ़ूं? सभ खां अवल त असांखे बदिरायो वियो। जीअं हुन सां असां रांदि विढ़ी आहे, असां बि हुन सां ईअं ई रांदि विढ़ंदासीं। जीअं सालार खान खे ख़बर पए त धक किथां आयो ऐं कीअं लॻो। ज़ुल्म बि असां सां, दड़का ऐं जयमान बि असांखे असांजी इज़त खे सरियाम नीलाम करे पोइ बि तव्हांजो अंदरि नाहे ठरियो। मलूक सुल्तान खे सम्झाए छॾ त घणो उॾामण जी कोशिश न करे, छो त मूंखे उॾामंदड़ पखीअ जो शिकार करण में घणो मज़ो ईंदो आहे। आख़िर तोखे पेट में सूर कहिड़ो आहे? फाट बि खणी फाटनी तवारी आहे सदोरी, जॾहिं इहो ख़ैर सां पुटड़ो ॼणंदी आहे ऐं तूं बि नानो थींदे, ओड़े हिलाली हुजे या हरामी, नानो त थींदे न तूं। मां हाणे सालार खान खे अहिड़ो ज़ुल्म करण जी इजाज़त हरगिज़ नथी ॾेई सघां। हुन जे ज़ुल्म खां त नंग बि महफ़ूज़ न आहिनि रहिया। ऐं नादिर, तोखे मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो बाबा जी इज़त ख़ातिर। माफ़ कजो आशिम खान, सिंध जी हमेशह इहा तारीख़ रही आहे, जेल में हमेशह ग़रीब वियो आहे। वॾेरे खे कॾहिं बि जेल न आहे। अॼु ॾींहं ताईं कंहिं वॾेरे खे जेल थियो आहे त मूंखे साबित करे ॾेखारियो। हाणे जेकॾहिं तो बि इहे 3 FIR न कटियूं न त तूं बि हिते न रहंदे, न ई वरी तुंहिंजी नौकरी रहंदी। कन खोले ॿुधी छॾ। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।